चलोगे? अरे कोई नहीं समझी बस डॉक्टर तू इलाज करी तो जाता है हमरा आज बेइज्जती नो करी आज जो हमारा आँखों में गारंटी आ मुझे तो गारंटी आ लिया था 8 मामा कहां किताब करी से मोचड़ा पिटी करे खाईंदे हर भर ने ककड़म दिसी से बाबा आ कुत्ते बचवाने था क्या हिन खे दिसी से तरह करे जेतरा पैसा चाहिए उतरा दीदासी ठीक है डॉक्टर छाप करे साइगा मारू ठीक सामान दे बाबा ठीक ने दादा छातो ते मरीज अच्छा छाटू बते लगे था से ए किथा भी के मशीना अच्छा आइडिया हां ने जो ने घूमे टिकरी खाला सुबह शाम है जो फटा आने बड़े हां वने उतर ठे खा तो सही थी सब आधा माठी डाला तो बारो ने कयो हमरा ताकती रे कारी खा आई चेक करे लत्यो तो डंटो डला जैसा बस ने पी खटा
हमरा जो तव्हां खे अटो बाजरी जेको खपे चांवर खपनि जेको खपे तव्हां हुकुम कयो बता रही काम गाला आता है सब का ही ना पार है तो असा के हमरा ठीक अब तो अरे निके बरो राय तुझे मारी मावन्या तो डॉक्टर अन्या होश ना आयो तो सुन हां मावन्या तो बड़े डॉक्टर के फोन वो ताला केड़ो डॉक्टर होता तो पादर हणी नखे मावन्या तो मावन्या तो डॉक्टर के दिसन तो हने जो ख्याल कजो हां पता वदा तू भला हलो घरे मां आज ख्याल करा दो हां हला दो वो अच्छे जा जरूर टवटिया तू अकेला मां बड़ा फिर अदा वञो तव्हां वकार तूं वञ हुन वॾे जो बाग आहे न हां हुनजो अर्ब उनखे वञी शादीअ जो सॾु ॾेई आओ अञा खां ठाह वाह हाणे शादीअ जो सॾु ॾेई अची त महिरबानी करे अचु हैया वञ अञा हुन ॾे हा वॾे ॾे वञ ते हथियार वठ वठी जे करे छा है त तू बड़े कर गुडी गुडी जाई रे हैया शादीअ जे लाइ तयार रहंदा बिल्कुल शादीअ खां तयार वञा पोइ कढ ते धक वेड़या तहां का धक कर वॾे भा खां वेरी गुड भला त कढणो आहे न कुइया पूछड़ी जानी आ हाल ठीकु आहे तुंहिंजी त शादी न कराए न कराए न मनन तुम्हारा चीचे को धड़े लगा की शादी का हां हां हलूं चक्कर ॾेई करे बाग जो हां हां छोकिरो बि जेसि ताईं अचे
वदार रेस सिकंदर खान हड नो थई बरसी सिकंदर जा पुत्र बाप कयो मुखे मोकिलियो थई कंहिं जॻह मोकिलियो सिकंदर खान रेस सिकंदर खान जा चमचा मथो थी रेस सिकंदर खान जो चमचो वो असांखां डिघो आहे वरी सॾु ॼणा आहियो काबू कान वदार करो छोरा पर भजन हे रेस सिकंदर खान जो चमचो हां वो सॾु ॼणा आहियो साजो दे तो इहो मोल थो पिण आहे मोला के पेणे दो मोल खे थो पिण आहे वदार ता मदद जमाज नो कफन पैसा ले जाओ कफण जा पैसा पोइ असांखे वठो असां अजर कसाए बि ॾिजोसि अजर कसाए हां असां अजर को मथां विझी ॾियोसि जा त भत कोन खाइंदा से तो न खाईंदासीं से ढाबा देई तो मान बाइक का भात में कफन जाए तो पैसा कफन गण 150 का खुटल भाई गण बाबा गण पैसा गण गण 150 रुपया खुटल आने मा गण बाबा पैसा गण पूरा होता रे ए ता घणा न मुखे 2000 रुपया पूरा 2000 है उन जे कफन जा आहिने आई कांत पे जा अलग के मुखा वठ जा वाके भोतार वाके समझाई कांत पे जा अलग मुखा वठ जा वाके साईं पर मोकलाने काने का हलो ता भली थी छो तवा के तो सड़ कोन मिलियो है न भोतार है अले मतलब ता खाओ तो को होजे ता के शम को साला छेड़े करने जो रहे सिकंदर खान का सागा ला रहा है सड़ ला रहा है ऐसा खाने उन के कुकी दा हाथ में कोन हलो हलो धान अचो अचो मुसा अंदर आ जा अचो जल्दी करो तो रेस सिकंदर अतियो गाला वडिंदो है जल्दी करो सिकंदर जे विहांव ते आयो आहे हा सिकंदर अब्बास असांजा आया आहिनि दोस्त आहिनि सिकंदर जा हिते कम ते आया आहिनि हे वॾो आहे सिकंदर साहब जो पाहू पीउ आहे सॾु मिलियो आहे सिकंदर जो ऐसा सिकंदर जो हा सो वञो था भत वठण भात वठण था वञो हा हा तूं सॾु भर हा शाम मां हुनखे लेटाईंदुसि न बाबा तूं सॾु भर तूं हल जान सॾु त हलो बाबा सॾु भरियो तव्हां गरीब सॾु हली अरे मुच्छी ये सरदार ॿुधां थो सदाम माण्हुनि खे धमकियूं थो ॾिए
बधाई हुई ते चाहे दुरमा पे देगड़े आ रहा है ने धमकी दी थी पाण देगड़े आ रहे ने वरे हम गाल कई हां हां ये सदाम झले भी दोसा है छोथो झले ने वो हाणे सदाम एडी ॾाढाई तो करे ने तान घटताई आ न हिकड़ो सड भरे कोन वारी बेवारी धमकी बुधा जे ने ना आधा ते मोटी आन बटे मोटा आदन हुन जायदा मुर्स मानू ने एडा मुर्स मानू चाहिए इन्हें जो बिलो हाणी करणू पियो बटन ॾियण में जो बिलो करणू पियो तो ठीकु आहे जय ठीकु आहे